नाज़रीन, बुलेटिन की शुरुआत में अवां खे ख़बर ॾियूं। सुप्रीम कोर्ट के हुकुम ते सुई सदरन गैस, नेशनल हाईवे, IBA, सिविल एविएशन, OGDCL समेत मुख़्तलिफ़ खातन में बरतरफ़ कियल सवे मुलाज़मन पारां कराची प्रेस क्लब आॾो एहतजाजी धरणो हंयो वियो आहे। खबर वास्ता शेयर कंदा आलू। अहम खबर है, सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री ॾांहुं मार्च किया वियो आहे। पुलिस मुज़ाहिरीन के सिंध असेंबली चौक ते रोके वरितो, जंहिंखां पोइ लठबाज़ी कई। बरतरफ़ मुलाज़मन मुतालबो कयो आहे त बरतरफ़ कयल 16,000 मुलाज़िम खे बहाल करे फाकाकशी खां बचायो वञे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां महताब शेर खान। जी महताब, अपडेट कजो। जी महताब, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? महताब, अवांखे मुझो आवाज़ अचे पियो? नाज़रीन, असांजो महताब सां राब्तो न पियो थी सके। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते सुई सदरन गैस, नेशनल हाईवे अथॉरिटी, IB, सिविल एविएशन, OGDCL समेत मुख़्तलिफ़ खातन में बरतरफ़ कयल सवे मुलाज़िमन जो कराची प्रेस क्लब आॾो एहतजाजी धरणो हंयो वियो आहे। हिकु दफ़ा ॿीहर असां राब्तो कयो आहे कराची में महताब शेर सां। जी महताब, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सदा आवाज़ ॿुधाइण लाइ कराची प्रेस क्लब वारा जेको सुई सदरन गैस कंपनी, नेशनल हाईवे अथॉरिटी, इंटीरियर ब्यूरो मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट के मुलाज़िमन जेको एहतजाजी मुज़ाहिरे दौरान जो सुप्रीम कोर्ट तरफा वधी रहा एहतजाज करण लाइ प्रेस क्लब वारा पुलिस की वॾी टुकड़ी तैनात करे उनके रोकियो वियो आहे। जंहिं बैदि तव्हांखे ॿुधाए सघूं सम्झो कि पुलिस मथां लाठी चार्ज कई वई आहे। उन बाद कुछ मुलाज़िमीन ज़ख़्मी थिया जिनके अस्पताल मुंतक़िल किया है। उनजो हिनमहिल जेको धरणो आहे उहो जारी आहे। उन मुतालबो आहे त असांखे जेको सुप्रीम कोर्ट आॾो जेको चीफ जस्टिस आॾो जेको पुरअमन तरीक़े सां जेको एहतजाज करिणो आहे ऐं हुनजो इहो वधीक चवणो त जेके असांजा वधीक उमिरि हुजण जे करे असांखे बरतरफ़ कयो आहे। हिनमहिल असांखे तमामु फाकिया कची के गुज़ारे रहिया आहियूं। ॿारनि जी जेके फीयूं नथा बर्दाश्त करे सघूं, उहो सख़्तु परेशान खे ॿुधे रहिया आहिनि। जो मुतालबो आहे त असां सुप्रीम कोर्ट आॾो कंटिन्यू जेको असां एहतजाज कंदासीं। एहतजाज करे असां पुरअमन एहतजाज करे असां पंहिंजा मुतालबा जेके मंझंदि जी। ठीक है महताब, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।